नाज़रीन, खेंजू जे मेन चौक रज़ाकाबाद में क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद करायो वियो आहे। सुजाण धुरियन पारां हिन घुट ऐं मूसर जहिड़े माहौल में अहिड़ो टूर्नामेंट कराइण जी वरी साराह कई वई आहे। उन हवाले सां पेश आहे अरबाब मंगरियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, बिल्कुल टूर्नामेंट के हवाले से ॿुधाई थो वञा त खेंजू जे मेन चौक रज़ाकाबाद ते जेको टूर्नामेंट राजो रखियो वियो आहे, टीमनि हिसो वरितो आहे। मुसलसल 8 ॾींहं जे लाइ जारी रहंदो। हितां जी इंतज़ामिया ऐं हितां जा जेके ख़सूसी महिमान आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गैरकी तालुके जेके घोटकी जा परे परे खां माण्हू हिते रेगिस्तान जे इलाइक़े में जेके ख़ासि करे शौक़ीन क्रिकेट जा ॾिसण आया आहिनि उन्हनि सां बि हाल वाल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मां बूम बूम जेकी टीम हिते परफॉर्मेंस करे पई, मां सभिनी जी हिम्मत के जज़्बे के सलाम पेश कंदे इन्हनि सां हर कदम ते साथ ॾियण जो इंशाअल्लाह वाइदो ऐं ज़बान था कयूं। ही असांजे इलाइक़े ऐं असांजे मुल्क जे भलाई ले दोस्त अहबाब अॻिते अचनि पिया, असांजो हर हाल में साथ ॾींदासीं। मुंहिंजा दोस्तो त असांजी ख़ुशनसीबी आहे जेको अॼु असांजे इलाइक़े खेंजू में हीउ जेको टूर्नामेंट थी रहियो आहे, इहा सभु खां वधीक असांखे वधि में वधि ख़ुशी आहे। जेको असांजो खेंजू इलाइक़ो पुठिते पयल हुयो, हीउ सभु नौजवान जी जदोजहद आहे जेको अॻिते अचण जी कोशिशि करे आहिनि। ही बाबा टूर्नामेंट न आहे, ही मोहबत जो टूर्नामेंट आहे, इंसानियत जो टूर्नामेंट आहे। हिते का नफ़रत कोन्हे। असां हिते ॿाहिरि जा माण्हू असां नफ़रत ख़तमु करणु चाहियूं था। सलाम पेश कयां थो जंहिं टूर्नामेंट हिते अरेंज कयो आहे, जीअं ख़ासि करे अब्दुल सत्तार मार मतू जो, अब्दुल रज़ाक मार मतू जो, उनजा जेके दोस्त आहिनि मोहम्मद सखी मार बैखराणी या ॿिया जेके आहिनि कोऑपरेट कयो आहे हिते ॿाहिरि जे इलाइक़े में, ख़ासि करे ॾेर की सिटी का ये तकरीबन जो खेंजू में टूर्नामेंट अरेंज किया हुआ जेके प्लेस आहे 15 किलोमीटर आहे। बिल्कुल ही जो टूर्नामेंट लगो आहे बूम बूम सुपर लीग असांजे पसमानदा इलाइक़े खेंजू में लगो आहे। काफ़ी अरसे खां बाद जो अहिड़ो मौक़ो मिलियो आहे जीअं असांजे घुट बुसट वारे माहौल में हिकु अहिड़ो मौक़ो मिलियो आहे जीअं माण्हू अचनि था इनखे एंजॉय करनि ॾिसनि। कैमरा टीम सां गॾु अरबाब मंगरियो, मेहरान टीवी खेंजू।